खैरपुर में इल्म दोस्त अदबी संगत पारां सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस ऐं ॾात ॿोली नंबर जी महूरत तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे नामियारे अदीब ऐं ब्रॉडकास्टर मुख़्तियार मलक चयो त सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे शानदार तारीख़ आहे। इहा हिन धरतीअ जी ॿोली आहे, उन में ज़िंदा रहण जूं ख़ुसूसियतूं आहिनि। ईसा मेमुण चयो त सिंधी ॿोलीअ खे अवाम ॻाल्हाए थो, उन करे बची आहे। हिन खे मार्केट जी ॿोली बणाइण सां उहा बची सघे थी। हिज़्बुल्लाह आए सूमरो ख़िताब कंदे चयो त सिंधी ॿोलीअ जा इदारा ग़ैर सरगर्म आहिनि। सिंधीअ जी दरसी ऐं दफ़्तरी हैसियत ख़तमु कई पई वञे। उन मौक़े ते ॾात रिसाले जी ॿोली नंबर जी महूरत कई वई। आख़िर में करारदादूं पेश कंदे घुर कई वई त सिंधी ॿोली न पढ़ाईंदड़ इदारनि जी रजिस्ट्रेशन ख़तमु कई वञे, उन खे दरसी ऐं दफ़्तरी ॿोली बणायो वञे। कॉन्फ्रेंस खे मुख़्तियार अहमद चन्ना, ज़ुल्फ़कार जूणेजो, सलीम टांवरी, ख़ादिम कलोड़ो, आबिद सूमरो, नदीम बलोच, साजिद जमाली, अनवर सांवल, सज्जाद मीराणी, आबिद सूमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।